हाँ इसने मुझे हिते हथ रखी चई मखण चांदी मतलब इहो थो त छोकिरी जे दिलि में मुंहिंजे लाइ कुझु न आहे हा यार ई ॻाल्हि आहे त इहो जेकॾहिं मरी पए त छोकिरी थींदी अकेली ऐं जॾहिं अकेली थी पई त पोइ त लाच बि आहे हुनखे मुंहिंजी मञणी पवंदी करे त छा करे इहा मजबूर हुनजी मां हुन खां फ़ाइदो वठो छो अरे हेॾे कारा कुम इहो छो ॻाल्हाए मुआ छा केर मजबूर थी पवंदी कंहिंजी ॻाल्हि तो करे केर अकेली थींदी अरे ॾिस दी तुंहिंजे हूंदे ॿिए हंधि पे थो इश्कड़ा करे ऐं हूअं चवंदो आहे फेगुल खां सवा मां रही नथो सघां हा दहा चवे तो त जेकॾहिं मां सालूअ खे मारे विधुमि न त बेकुल त अकेली थी पवंदी जॾहिं माई हिकिड़ी अकेली थी पवंदी पोइ हे घर सॼो मां ॾिड़काए वेंदुमि हा हा बात मुमल जी ॻाल्हि ॿुधल मां त जिन जी ॻाल्हि पियो कयां त तने जिनड़ीअ जी ॻाल्हि पियो कयां मां हगा हा नालो माईअ जो खयई वरी उते ई जिनड़ी थी वई मुआ डांद गोल खे गाह वांगुर त खाई वञे त